पाकिस्तान मज़हबी आज़ादी बाबत अमेरिकी रिपोर्ट रद्द करे छॾी। अमेरिका जी मज़हबी आज़ादी बाबत रिपोर्ट जी तैयारी में शफ़ाफ़ियत नाहे। मज़हबी आज़ादी बाबत पाकिस्तान तरफ़ां खयल क़दमनि खे नज़रअंदाज़ कयो वियो। इन क़िस्म जूं रिपोर्ट्स इंसानी हक़नि खे हथी ॾियण में मददगार न आहिनि। पढ़ी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच जी मीडिया ब्रीफिंग। इलेक्शन ट्रिब्यूनल की चोरजक बाबत लाहौर हाई कोर्ट इलेक्शन कमीशन जा फैसला मुअत्तल। चीफ जस्टिस कासिम फाइज़ सीसा जी सरबराही में पंज रुकनी बेंच पीटीआई उम्मीदवारनि जे वकील नियाज़ुल्लाह नियाज़ी जा एतराज़ रद्द करे छॾिया। सुप्रीम कोर्ट मामलो लाहौर हाई कोर्ट इलेक्शन कमीशन जी मुशावरत ते छॾे ॾिनो। लाहौर हाई कोर्ट जे चीफ जस्टिस हलफ खणण खां पोइ इलेक्शन कमीशन ऐं मेंबर चीफ जस्टिस सां मुशावरत कनि। अदालत जो फ़ैसिलो। असांजा चैलेंजेस गॾियल आहिनि। असांखे गॾिजी तरक़ी ऐं ख़ुशहालीअ लाइ कमु करणो आहे। अफ़गानिस्तान जी ज़मीन कंहिं ॿिए मुल्क ख़िलाफ़ इस्तेमाल न थियणु घुरिजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो आस्ताना में वज़ीर आज़म शिंघाई तावन तंज़ीम जे काउंसिल इजलास खे ख़िताब। चवे थो अफ़गानिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ असराइता क़दम खणे। रियासत दहशतगर्दी जी मज़म्मत कई वञे। खिते जे रोशन मुस्तक़बिल लाइ जाग्राफ़ियाई सियासी महाज़ आरई खे पाण खे आज़ादु करणो पवंदो। थर पाकिस्तान की क़िस्मत तब्दील कंदो। सदरासी पुलिस सहदारी 2008 में थर में ॿीहर कमु शुरू कयो। 2019 में बिलावल भुट्टो सहदारी कोल माइन मनसूबे जो दौरो कयो। वॾे वज़ीर मादली शाह जो सिंध विजन खे ख़िताब चयाईं अवाम पीपल्स पार्टी के सिंध में तरक़ी एवज़ में रिपोर्ट ॾेई हुकूमत में आंदो आहे। थर में रोडनि जो ॼार विछायो वियो आहे। थर में मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स में उतां जा मक़ामी माण्हू कमु करे रहिया आहिनि। कानून खे हथ में खणंदड़ को गिरह न बचंदो। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ चयो त सवात में पेश आयल वाक़ियो ॻणतीअ जोॻो आहे। मुक़दस किताबनि जी बेहुरमती जी रोकथाम ज़रूरी आहे। ॾोह जी तस्दीक़ खां पोइ को मुसलमान हिंदू सिख या ईसाई नथो रहे। इहो ॾोहारी हूंदो आहे। ॾोहारी खे सज़ा मिलणु घुरिजे। वफाकी काबिल आवाम ते महांगाई जो वधीक बार विझंदे पिछले जे बुनियादी फ़रेब में वाध जी मंजूरी ॾेई छॾी। वफाकी काबीनामा सर्कुलेशन ज़रिए असम्बली जी मंजूरी वरिती वई। नेपरा पिछले जे बुनियादी फ़रेब में ₹5.72 फ़ी यूनिट वाध जो फ़ैसिलो हुकूमत खे माणियो हो। नेपरा जी तोसीअ खां पोइ हुकूमत पिछले जे फ़रेब में वाध जो नोटिफिकेशन जारी कंदी। आम चूंडनि में नवाज़ शरीफ़ जी कामयाबी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते दलील तलब। लाहौर हाई कोर्ट जे इलेक्शन ट्रिब्यूनल में NA 163 तां नून लीग काए जे कामयाबी ख़िलाफ़ मुख़ालिफ़ उम्मीदवार डॉक्टर यास्मीन राशिद जी दरख़्वास्त ते ॿुधणी। नून लीग उम्मीदवार फार्म 45 तहत हाराए चुको हो। फार्म 47 तहत खेसि खटरायो वियो। नवाज़ शरीफ़ जी कामयाबी खे कारअदम करार ॾिनो वञे। दरख़्वास्त गुज़ार जी इस्तदा। सिंध जे एक्साइज़ खाते पारां प्रीमियम नंबर प्लेट जारी करण लाइ मख़सूस ऑफिस क़ाइमु करण जो फ़ैसिलो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमर जी सदारत हेठि आला सतही इजलास अवाम खे घर वेठे नंबर प्लेट जी फ़राहमी जो निज़ाम आणण जो फ़ैसिलो कयो वियो। शर्जील मेमर जो चवणु आहे त प्रीमियम नंबर प्लेट जी नीलामी जो ॿियो मरहलो बि जल्द शुरू कयो वेंदो। रजिस्ट्रेशन जे तरीक़ेकार खे वधीक आसान बणाइण लाइ क़दम खंया वञनि।
20 खां वधीक इंसानी जानियूं गिड़काईंदड़ सावन सुंदराणी तकरार जे निबेरे लाइ खानगढ़ जे गोहर पैलेस में जरगो जारी। अली गोहर खान महर जी सरपंची हेठ जरगे में धुरिन जा बयान रिकॉर्ड कया पिया वञनि। पीपल्स पार्टी अॻवान खुर्शीद शाह, डॉक्टर तारिक सावंत, आबिद सुंदराणी, गोस बख्श महर ऐं ॿिया अॻवान मौजूद। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त। गौसपुर बरसात दुरानी मर्चे 219 आरडी वारे इलाइक़े में पुलिस ऐं लोहारियुनि में फायरिंग गोली लॻण सबबि औरत मासी वई। पुलिस लोहारियुनि जी गिरफ़्तारी लाइ ऑपरेशन करे रही हुई त धाड़ेलनि सां मुक़ाबिलो थी पियो। फायरिंग में ॻोठ गुलाम रसूल भयो जी रबासण सदुरा ख़ातून मासी पई। कंबट में पुराणी तकरार तानो ज़बान गोलियूं हणी क़तल। ॻोठ बचल खरोड़ो में लजवाणी बिरादरी जी बिंदुरनि में हलंदड़ पुराणी तकरार तां अमजद लजवाणी खे गोली जो खाज बणाए वियो। मदरजी में बस स्टॉप भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो क़तल। पुलिस मूजिबि गाइजा थाणे जद में अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु शख़्स क़तल थी वियो। मक़तूल जी सुञाणप न थी सघी। कोटड़ी में तेज रफ्तार ट्रक जो मोटरसाइकिल से टक्कर, 2 नौजवान फौत। समा ॻोठ वटि हादसे में सिकंदराबाद कॉलोनी निवासी अफनान ऐं जवाद आरई मौके ते फौत थी विया। वाक़े जो ट्रक ड्राइवर फरार थी वियो।